सिंधी सुरहाण जे अॼु जे हिन प्रोग्राम में तव्हांजी आजा आहे। सिंधी ॿोलीअ जे फैलाव लाइ असांजा संत ऐं महापुरुष इहो वीचार ॾियनि था त जेकॾहिं असांजा सिंधी माइट पंहिंजनि घरनि में पंहिंजनि ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हाइणु शुरू कनि त सिंधी ॿोलीअ खे न का लहर न को लोॾो। असांजे रूहानी रहबर दादा जशन वासवाणीअ जवाब ॾिना पंहिंजे प्यारनि जे पुछियल सुवालनि जा। त अचो त गॾिजी ॾिसूं। जीअं पहिरीं अर्ज़ु कयमि, अॼु प्रिफरेंस ॾिनो वेंदो उन्हनि सुवालनि खे जेके सिंधियत बाबति आहिनि। पहिरियों सुवालु कंहिंजो खणा, उहो साफ़ु आहे, अंजलीअ जो आहे। हाउ कैन वी सेव आवर मदर टंग? I think we can begin our efforts in our homes. हींअर खां वठी हिन दम खां वठी असीं पंहिंजे घर में, पोइ भले अंग्रेज़ी मिक्स थियल हुजे, हिंदी मिक्स थियल हुजे, मराठी मिक्स थियल हुजे, पर एम्फसिस सिंधीअ ते। त हींअर वरी तव्हांखे चांस ॾियां थो, हथ मथे खणो जेके अॼु खां वठी शुरू कंदा। थैंक यू, गिव देम अ हैंड। बिगिनिंग्स हमेशह नंढड़ियूं थींदियूं आहिनि, हमेशह का बि वॾी मूवमेंट शुरू नंढ। गंगोत्री ॾिठी अथव, जमनोत्री ॾिठी अथव, हीअं ट्रिकिल निकिरंदी आहे, पोइ वञे थी वधंदी वञे थी। शुरूआत करियो। यू मे बी अ सिंगल माइनॉरिटी, दैट डज़ंट मैटर। आई विल डू इट। मां ज़रूरु इहो कमु कंदसि। अॼु खां ई वठी शुरू करियो। नंढड़ा ॿार ॾाढो जल्दी सिखनि था ॿोली, ऐं उन्हनि खे दिलि में ख़्यालु थिए थो। मूं तव्हां सां ॻाल्हि पे कई, पोइ लाइ ॿुधायमि या न, त मां कुरासाओ में हुअसि, करीबियन आइलैंड्स में। हिकिड़ी नंढड़ी चिल्ड्रन्स मीटिंग थी। मूं ॿारनि खे चयो, तव्हां मां घणा सिंधी सम्झी सघंदा आहियो, सिंधी ॻाल्हाए सघंदा आहियो? कंहिं बत कोन मथे खयों। मूं चयोमांनि, अहिड़ो को ॾिठो अथव ॿारु, अहिड़ो को पंहिंजो दोस्त ॾिठो अथव जो पंहिंजी मदर टंग में न ॻाल्हाए? हिकु ॿारु थियो, चईं, देयर इज़ अ फ्रेंड ऑफ माइन, ही इज़ फ्रॉम स्पेन एंड ही डज़ नॉट नो द स्पेनिश लैंग्वेज। मूं चयोमांसि, यू गो एंड आस्क हिम, टुमारो वी विल मीट अगेन, you come and tell me his answer. Saying, but I tell you he does not know the Spanish language. Which answer, but still, give me one day, you ask him and you let me know tomorrow. ॿियो ॾींहुं आयो, हुनजो कंधु हेठो, चईं, yes, he knows the Spanish language. सिंधी आहिनि जेके पंहिंजी ॿोली नथा सुञाणनि, पर we can have the reverse movement. जीअं हीअं वियो आहे, तीअं वरी हीअं थींदो, का वॾी ॻाल्हि कोन्हे। दादा, ॿियो सुवालु आहे हनीशा वासवाणीअ वटां। फ्रॉम अ यंग पर्सन हू हैज़ नेवर सीन सिंध and probably has little hope of seeing it, except maybe as a tourist. A humble question. Do you think we will ever get our homeland back? Like East and West Germany were united, do you see that hope for we Sindhis in Sindh? It is not difficult to get our homeland back, but are we prepared to return to the homeland? Very few are ready to return to the homeland, because the homeland has now changed. I think 3 years ago I had an opportunity of visiting Sindh. I couldn't recognize my birthplace. I could not recognize the place where I had lived for years together. The best place in Karachi, according to me, because I used to go there every evening, was Clifton. Clifton has changed. The whole thing has changed. I wonder if you will be prepared to return to the homeland. It is not difficult to get back the homeland. The reversal movement is not difficult.
But how many of you would be prepared to go back? Supposing you were given a chance now. I think very few people would decide. They are so happy here. It is a great mercy of God. I tell you, there can be no greater mercy than that. You leave your homeland, you come and settle in a different place, and you begin to regard it as your own homeland. That's a great mercy of God. दादा थाणे मां भोजराज एंड खेमाणी पुछे थो सिंधी ॿोलीअ खे बचाइण लाइ सिंधी नेताउनि लाइ तव्हांजो कहिड़ो संदेश आहे? असांजा सिंधी जेके नेता आहिनि सिंधी नेताउनि लाइ मुंहिंजो संदेश पहिरियों आहे त हू विसारे छॾीनि त ॿी का ॿोली ॼाणनि। सिंधी नेताऊं असांजा जॾहिं मीटिंगुनि में अची ॻाल्हाइनि था त सिंधीअ में कोन था ॻाल्हाइनि, ॿीअ ॿोलीअ में था ॻाल्हाइनि। मूंखे हिकु वक़्तु यूनिवर्सिटी मीटिंग्स अटेंड करणियूं पवंदियूं हुयूं। मां वेंदो हुउसि यूनिवर्सिटी कॉन्वोकेशन हॉल में। मूं हिकु भेरो बि की न ॾिठो त हू अंग्रेज़ीअ में था ॻाल्हाइनि, मराठीअ में पिया ॻाल्हाइनि। मां सम्झी की न सघियुसि। असांजा नेताऊं उन्हनि खे असांजे ॿोलीअ लाइ प्यारु थियणु खपे। दलाई लामा आहे, दलाई लामा शुरूआत में मूंखे ख़बर कोन्हे हाणे संदसि वीचार कहिड़ो आहे, पर जॾहिं शुरूआत में तिबेत मां हिते आयो रेफ्यूजी थी त को बि लेक्चर ॾींदो हो त पहिरियूं 2-3 सिटूं सिंधीअ में पंहिंजे तिबेटन ॿोलीअ में ॻाल्हाईंदो हो। असांजा नेताऊं किथे बि वञनि, मां इंटरनेशनल काउंसिल्स ते मीटिंग्स ते प्यारो प्रभु मूंखे वठी हलियो आहे वरी मां शुरू सिंधीअ सां कंदो आहियां। मुंहिंजा प्यारा भाउर ऐं भेनरूं, उन खां वधीक ॿियो कहिड़ी बिगिनिंग। दादा ॿियो सुवाल जंहिंजो जवाबु शायदि अची चुको आहे, हिकु प्यारो हासो मीरपुरी पुणे मां लिखे थो त अॼु जेकॾहिं असां सभिनी खां तव्हां प्लेज वठो त हिन खां पोइ रुॻो सिंधीअ में ॻाल्हाईंदासीं। इहो इन करे थो पढ़ां त शल इहो प्लेज यादि रखूं। न, मां इहो प्लेज तव्हां खां नथो वठणु चाहियां त अॼु खां पोइ असीं रुॻो सिंधीअ में ॻाल्हाईंदासीं। भले ॿी ॿोलीअ में बि ॻाल्हायो, पर सिंधीअ में ज़रूरु ॻाल्हायो। सिंधी तव्हांजी मादरी ॿोली आहे, मादरी भाषा। जॾहिं यहूदियुनि खे पंहिंजो मुल्क छॾिणो पियो, 19 सदियूं भिटकिया, कॾहिं किथे, पर अंजाम ॾिनो हुअऊं त असीं 2 यहूदी जेकॾहिं मिलंदासीं असीं पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हाईंदासीं। असीं 2 यहूदी जेकॾहिं हिक ॿिए खे कुझु लिखंदासीं पत्र त पंहिंजे ॿोलीअ में लिखंदासीं। असीं रुॻो न इहो करियूं त बि असांजी हू न त 19 सदियूं नंढो वक़्तु कोन्हे। 19 सदियूं, 19 सदियुनि खां पोइ खेनि पंहिंजो इज़राइल वापसि मिलियो। दादा नालो कोन लिखियलु आहे, कंहिं सुवालु पुछियो आहे, प्यारा दादा सिंधियुनि जी ग़रीबी कीअं दूरि थिए? किथे किथे अञा गुरबत आहे। अॼु हेतिरा सिंधी कठा थिया आहिनि जिन मां केतिरा शाहूकार आहिनि। हर हिक जो कर्तव्य कहिड़ो आहे ग़रीबीअ खे दूरि करण जो? महात्मा गांधी चवंदो हो, we have enough for our needs, but we don't have enough for our greed. जेके जिन खे प्यारे प्रभु शाहूकारी ॾिनी आहे, जेकॾहिं उहे शाहूकार इहा हिकु ॻाल्हि रियलाइज़ कनि त प्यारे प्रभु असांखे पंहिंजे कृपा में पैसो ॾिनो आहे, इन वास्ते त पाण ते ज़रूरु ख़र्चूं, छो न ख़र्चूं, पर कुझु हिसो असीं ॿियनि ते बि ख़र्चूं। ग़रीबी छो थी थिए? ग़रीबी आहे नतीजो
प्रॉपर डिस्ट्रीब्यूशन कोन्हे। के ताईं ॾिसंदा ॾाढा शाहूकार, अहिड़ा शाहूकार जिन जे कुतनि लाइ महिलात ठहिया पिया अथव। कुतनि लाइ, कुते खे ख़बर बि कोन पवंदी। पर के वीचारा अहिड़ा ग़रीब जिन खे 2 वेला 1 वेलो कीमतो पूरी तरह मिले खाइण लाइ। डिस्ट्रीब्यूशन, जेकॾहिं मूंखे मुंहिंजनि नीड्स खां वधीक मिले थो त मुंहिंजो फ़र्ज़ु आहे मां उहो ॿियनि सां शेयर करियां।